अस्सलामुअलैकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि तव्हांजा। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक हूंदा। दोस्तों, अॼु जी असांजी वीडियो जो टॉपिक आहे साईं GM सैयद तारिक साज़ शख्सियत। सिंध में जेके माण्हू आज़ादी जा इल्म बरदार ऐं नज़रियनि जा बानी थी गुज़रिया आहिनि, साईं GM सैयद जो नालो बि उन्हनि में हिकु आहे। संदसि पूरो नालो सैयद गुलाम मुर्तज़ा शाह वलद सैयद मोहम्मद शाह हुयो। पाण 17 जनवरी 1904 ईस्वी ते सिंध जे मशहूर शहर सन में पैदा थियो ऐं संदसि विसाल 25 अप्रैल 1995 ईस्वी ते 91 सालनि जी ॼमार में कराची जे जनाह अस्पताल में थियो। उन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं साईं GM सैयद हथकड़ियुनि जी हालत में हो। शेख हयाज़ पंहिंजे किताब में लिखियो आहे त मूं पंहिंजनि करायनि ॾांहुं ॾिसी सोचियो त कड़ियूं ऐं कातिल अञा केसी ताईं दूर रहंदा। मूं ज़बान खे ॾंद सां कटे चयो, न ॼाणा तूं कॾहिं समूरो सच चवंदे, न ॼाणा तोखे कॾहिं कपे फिटी कंदा। ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब खे वक़्त जे बेरहम हुक्मराननि तख़्तदार ते चाढ़े छॾियो ऐं साईं GM सैयद खे वक़्त जे जाबिर हुक्मराननि एसी ताईं हथकड़ियुनि में रखियो जेसी ताईं संदसि रूह जो पखीअड़ो परवाज़ न करे वियो। साईं GM सैयद जो नज़रियो दुनिया जे कंहिं बि आज़ाद क़ौम जे नज़रे खां मुख़्तलिफ़ न आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो साईं GM सैयद अदम तशद्दुद जो हामी आहे ऐं ॿिया दुनिया जा केतिरा ई नज़रिया सलामती जो चोलो पाए तशद्दुद जा हामी हूंदा आहिनि। मुंहिंजे साम्हूं साईं GM सैयद जा केतिरा ई किताब मौजूदु आहिनि, जिन मां कुझु जा नाला पैगाम लतीफ़, नए सिंध लाइ जदोजहद, सिंध जी बम्बई खां आज़ादी, जीअं ॾिठो आहे मूं, जदीद सियासत जो नवरतन, साहड़ जा सिंगार, वाजट वैरागियनि जा, ख़ुतबात सैयद, जदीद आलमी सियासत, दयार दिल दास्तान मोहब्बत, सिंधू जी साञा ऐं सिंध ॻाल्हाए थी वग़ैरह शामिल आहिनि। साईं GM सैयद जो चवणु हुयो त मुंहिंजे नज़रे जे हक़ में मूंखे केस हलायो वञे। हू उन जे लाइ केतिरा ई भेरा कोर्टनि में बि वियो, पर हुन जो नज़रियो ऐं केस न ॿुधो वियो। ॾखण अफ्रीका जे आज़ादी जे इल्म बरदार ऐं हीरो मोहतरम नेल्सन मंडेला ऐं साईं GM सैयद अहिड़ा आलमी लीडर थी गुज़रिया आहिनि जेके 30 साल नज़रबंदी वारी हालत में रहिया आहिनि, लेकिन नज़रियो किथे बि ख़तमु नथो थिए। नज़रियो कॾहिं बि कोन थो मरे। हा, अलबत्ता उन में देर ज़रूर थी सघे थी। साईं GM सैयद जे नज़रे खे अॻिते वठी वेंदड़ मोहतरम अब्दुल वाहिद आरिसर साहिब खां पोइ के माण्हू हिन वक़्तु पंहिंजनि सॼणनि ऐं साथियुनि जे पुठनि में छुरा घुंबे रहिया आहिनि, त उन्हनि जो फ़क़ति अफ़सोस ई करे सघिजे थो। न त शेख हयाज़ चयो हुयो, अॼु 1000 थी वियो आहे, कंहिं वक़्तु करोड़े दाही दा ऐं सारो सच चई ॾींदा, अहिड़ो साहिस साहींदा, ए आज़ादी ए आज़ादी।